बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइंस। जैकबाबाद में वफाकी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो जी सदारत हेठ डेप्यूटी कमिश्नर ऑफिस में गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली कादरी, मुख्तियारकार ग़ुलाम अब्बास सदायो, चैम्बर ऑफ कॉमर्स से सदर मीर अहमद अली बिरोही, अनवर खान सूमरो, सरदार बशीर अहमद कटोहर, हिंदू जनरल पंचायत के सदर लालचंद सीतलानी, सुई गैस के अमलदार रफ़ीक अहमद वीसर समेत मुख्तलिफ खातन के अमलदारन ऐं मुअज़्ज़िज़ीन शिरकत कई, जिते DC पारां वफाकी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो के जैकबाबा जी सूरत हाल बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। इन मौके ते वफाकी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो मीडिया ब्रीफिंग में चयो त जैकबाबाद ज़िले के तरक्याती कमन लाइ फंड मंजूर कराया आहिनि। जल्द टफ्टाइल समेत ॿिया कम कराया वेंदा। अञा भी वधीक फंड वठंदासीं त जीअं जैकबाबाद में वधीक बहितरी अची सघे। पीअण जे साफ़ पानी वारे मसइले के हल करे जिते जिते पाइपलाइन्स नाहिनि विछायल उन्हनि खे मुकम्मल करायो वेंदो। थैलेसमिया सेंटर की बहाली लाइ मुंहिंजी भेण मलीहा सूमरो सेहत जी सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो सां ॻाल्हायो आहे ऐं सेहत खाते के सेक्रेटरी सां भी राब्तो थियो आहे। जल्द इहो मसलो भी हल थी वेंदो। नज़रवा वेझो चङे मुड़स के पुट खां मोटरसाइकिल फुर। ॻोठाणनि पीछो करे फोरू के पकड़े वरतो। फोरू नकीफुल्ला निंदवाणी डेरा सरकी थाने जी हद ॻोठ जियो मलिक में चीफ मुकदम निज़ामुद्दीन मलिक के पुट न्याज़ मलिक का मोटरसाइकिल फुर करे फरार थी रहियो हो त ॻोठाणनि संदस घेरो तंग करे पकड़े वरतो ऐं मोटरसाइकिल हथ करे फोरू के पुलिस हवाले करे छॾियो। जोंगल वेझो एक महीनो अग ॻोठ अरबाब लाशारी में मच्छी के फार्म में अगवा थी वियल चौकीदार के जोंगल पुलिस पारां मुकाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा। SI अलीगुल चूलियानी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सहाफ़िन के बुधायो त एक महीनो अग मच्छी के फार्म तां अगवा थियल मोहम्मद खान लाशारी के ॻोठ हमज़ो झगवाणी में मुकाबले बाद बाज़ियाब करायो आहे। मामूल जो गश्त करे रहा हुआसीं त ॾोहारी मुग़वी के एक हंध खां ॿिए हंध मुंतकिल करे रहा हुआ, जंहिं दौरान मुकाबलो थी पियो ऐं हू मुग़वी के छॾे फरार थी विया। छुल में सरकी बिरादरी जो पुलिस एहलकार पारां मौतमार धमकिन खिलाफ फहद सरकी, अब्दुल रसूल सरकी, हाजी मीर हज़ार सरकी ॿियनि जी अगवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज। संदन चवण है तो असांजी ज़मीन के वाह ते नूनारी बिरादरी के मोहम्मद अली उर्फ पप्पू नूनारी के कब्जो करण के ॾोह में पुलिस गिरफ्तार किया है, जैसे पुलिस एहलकार रमज़ान नूनारी फोन वसीले धमकाए रहियो आहे ऐं कूड़ा केस करण समेत संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि घुर कंदे चयो त असांखे तहफ़ुज़ फराहम करे धमकियूं ॾींदड़ एहलकार खिलाफ कार्रवाई कई वञे। बहादुरपुर में PPHI अस्पताल के डॉक्टर पीरसन के इलाज करण का जवाब ॾेई छॾियो। ॻोठाणे फरीद जखरानी एहतजाज कंदे चयो त ज़मीन में ज़हर छटे रहियो हुअसि त तबियत ख़राब थी वई। अस्पताल पहुतसि त डॉक्टर इलाज करण का जवाब ॾेई छॾियो। जागड़ में 3 ॾींहं अॻु ईसानी बिरादरी जी 2 धुरियुनि में थियल झेड़े जो ज़ख़्मी लाड़काणो अस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थी वियो। झेड़े में फौत थींदड़नि जो अंग 3 थी वियो। मटियारी वेझो सैखाट थाने की हद क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल के ट्रॉलर जो टक्कर। नतीजे में ॻोठ मूसो चंड जो रहवासी 55 वरन जो इसाक बिरोही फौत। सैखाट पुलिस ट्रॉलर ड्राइवर के गिरफ्तार करे ट्रॉलर के पंहिंजी तहवील में वठी छॾियो। फौती के वारिसनि मौजिब इसाक बिरोही हसन हाला खां पंहिंजे ॻोठ वापस अची रहियो हो त सैखाट लॻ हादसो पेश आयो। गौसपुर वेझो 3 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां अगवा थी वियल चकवासी रिक्शा ड्राइवर हुबदार अली के कश्मोर पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा। SSP कश्मोर अमजद शेख जो चवण है त मुग़वी के सखर सब्जी मंडी में सब्जी खणी अचण के बहाने से घुराए अगवा किया वियो हो। पुलिस के हलंदड़ ऑपरेशन में हथियारबंद दबाव में मुग़वी के छॾे फरार थी विया। पीपल्स पार्टी के MPA चीफ सरदार मीर ग़ुलाम आबिद खान सुंदरानी जो नंढो भाउ मीर माजिद खान सुंदरानी 47 वरनि जे ॼबार में दिल के दौरे पवण सबब लाडाणो करे वियो। मीर माजिद खान सुंदरानी जी गुज़िरियल ॾींहं खां तबियत ख़राब हुजण करे कराची नियो पियो वञे त शिकारपुर वेझो फौत थी वियो। अहिड़े इतलाबाद इलाइक़े जी मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा 100 माण्हू ॻोठ दड़ी सुंदरानी पहुची विया। मरहूम जी जनाज़े नमाज़ सुभाणे ॻोठ दड़ी सुंदरानी में अदा कई वेंदी। खैरपुर में क़ौमी शाहराह ते झंगल होटल वेझो ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर। सखर का रानीपुर वींदड़ मीरपुर माथेलो वासी आसिफ शेख फौत। ट्रक ड्राइवर फरार। इत्तला ते हद जी पुलिस पहुंची फोती जो मढ़ मकामी अस्पताल पहुंचायो। काजी अहमद में गुज़िरियल ॾींहुं नेशनल हाईवे ते लाश रखी टायरन के बाहियूं ॾेई धरणो हणंदड़ मरी बिरादरी के 73 माण्हुनि ख़िलाफ़ काजी अहमद थाने ते केस दाख़िल कयो वियो आहे। FIR में 23 सुञातलनि ऐं 50 अणसुञातलनि के शामिल कयो वियो आहे। मटियारी में गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज के उस्तादन पारां प्रिंसिपल के अणढंगे रवैये खिलाफ एहतजाज कंदे बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी क्लास वरता। डिग्री कॉलेज के प्रोफेसर फरमान मिर्ज़ा ऐं प्रोफेसर अनवर मंसूर की अगवानी में उस्तादन पारां डायरेक्टर कॉलेजेस हैदराबाद रीजन प्रोफेसर अब्दुल हमीद चन्नड़ के प्रिंसिपल सैयद बदरुज़्ज़मान शाह खिलाफ स्टाफ से अणढंगे रवैये की दरख्वास्त पिण ॾिनी वई।
गाज़ी अहमद में उन्नड़ मोहल्ला जे रहवासी नादिर पठान ख़ांगी तालीमी इदारे गुडलक ग्रामर स्कूल जे मालिक रिज़वान महर ख़िलाफ़ दाही दे चयो त स्कूल मालिक पारां ख़ाली प्लॉट ते पोखियल वण मुंहिंजे घर जी भित मथां किरी पिया आहिनि, जंहिं सबबि कंहिं बि वक़्तु भित किरी सघे थी। स्कूल मालिक खे वण हटाइण लाइ चयो त हुन मूंखे दाबा ॾिना, जेकॾहिं भित किरी त आऊं मरम्मत न कराए सघंदुसि ऐं इन सां गॾोगॾु जानी नुक़सान बि थी सघे थो। ख़ांगी स्कूल मालिक ख़िलाफ़ कार्रवाई करे भित तां वण हटाए वञनि। डैर की पुलिस पारां मंशियात फरोशन ख़िलाफ़ कार्रवाई। गुजे इतलाते सरहद पुलिस जहानपुर लिंक रोड ते मीरो चाचड़ पुल वटां जाबदार जमील उर्फ शहजादो उर्फ शद्दू शर खे 1100 ग्राम चर्स, हिक चाकू ऐं मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। एडिशनल आईजी हैदराबाद जमील अहमद मटियारी पहुतो। विमेन प्रोटेक्शन सेल जो इफ्तिताह। एसएसपी मटियारी आसिफ अली बुग्यो पारां ज़िले में अमन अमान जी सूरत हाल बाबत केस ब्रीफिंग ॾिनी वई। इन मौके ते ज़िले जे मुअज़्ज़िज़ीन अॻूणे ज़िलई चेयरमैन मखदूम फ़खरुज़्ज़मा, पीपल्स पार्टी अॻवान सैयद मुमताज़ शाह, हाफ़िज़ बिशारत अली ताहिरी, वापारी अॻवान दीवान लेख राज ऐं ॿियनि एडिशनल आईजी सां मुलाक़ात करे ज़िले में अमन अमान जी सूरत हाल बाबत ख़्यालनि जी ॾे वठि कई। खैरपुर में लुकमान जे इलाइक़े गंज शहीद वटि दरगाह सैयद यूनिस शाह बुखारी ऐं दरगाह करीम बाबा बुनियादी सहूलतुनि खां वांझायल दरगाह जे मुतवली गुलबहार शेख नेमतुल्ला सैयद ताज अली बुखारी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त दरगाह यूनिस शाह बुखारी ऐं दरगाह करीम बाबा ते अक़ीदतमंदनि, मुरीदनि ऐं ज़ाइरीन औरतुनि लाइ मुसाफ़िर खानो, बैतुल ख़ला, पीअण जे साफ़ पाणी समेत का बि सहूलत मौजूदु न आहे। बारिशनि में मक़बरो शहीद थी वियो हो, जंहिंजी तामीर जे लाइ ज़िले इंतिज़ामिया ऐं अवामी नुमाइंदनि खे केतिरियूं ई दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर को इन पासे ध्यानु ॾियण लाइ तयारु न आहे। धाबे जी ग़रीबाबाद मार्केट जे इलाइक़े बिलाल नगर में फलाही इदारे इंडस अर्थ ट्रस्ट पारां इलाइक़े वासियुनि लाइ 20 हैंड पंप्स लॻाइण वारी इफ़्तिताही तक़रीब थी गुज़री, जंहिंमें एसी मीरपुर साकरो एड घारो सलीम मेमण, इंडस अर्थ ट्रस्ट जे CEO डॉक्टर शाहिद, जनरल मैनेजर डॉक्टर अब्दुल्ला राजपन ऐं ॿियनि ख़िताब कयो। एसी जो चवणु हो त फलाही इदारे पारां 20 हैंड पंप्स लॻाइण ते संदन थोरा मञूं था। इदारे जे CEO ख़िताब कंदे चयो त हमेशह ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जी मदद कई आहे। पाणी जा हैंड पंप ॾियण सां गॾु ट्रॉलियूं बि ॾींदासीं त जीअं हू आसानी सां घरनि ताईं पाणी खणी वञी सघनि। ऐं समारोह में अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते सिंध जी वहदत ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि, कराची कमेटी, बोर्ड मुतासिरनि जी वाहौर न थियण ऐं ॿियनि सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासख़ैली, लाल जरवाग, मीर हसन आरेसर, डॉक्टर दिलदार लगारी, ओभायो जोणे जो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध धरती ख़िलाफ़ थींदड़ हर साज़िश खे नाकाम बणाईंदासीं, कंहिं बि सूरत में सिंध ख़िलाफ़ हिकु लफ़्ज़ बि बर्दाश्त न कंदासीं ऐं न वरी सिंध धरती ते धारियुनि जी यलगार खे बर्दाश्त कयो वेंदो। ही हुई हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।